हिंगोरजा खां ख़बर शामिल कंदासीं त हिंगोरजा में 4 महीना क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जे कातिलनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। वारसनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो 37 ॾिहाड़े बुख हड़ताल जारी। शहर में शटर बंद हड़ताल जो चिताव ॾेई छॾियो। हिंगोरजा में 4 महीना क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जा कातिल पुलिस इंतज़ामिया पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ शहरियुनि, सिविल सोसाइटी, भुट्टा बिरादरी ऐं क़ौम परस्त कारकुननि पारां मंसूर भुट्टो, परवेज़ भुट्टो, अयाज़ भुट्टो, मुज़फ़र भुट्टो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो ऐं 37 ॾिहाड़े बि बुख हड़ताल जारी रखी वई। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लगायो त दुकानदार जावेद भुट्टो जा कातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। डीआईजी सखर एसएसपी खैरपुर जे ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर सिर्फ़ कूड़ा ॾटा दिलासा ॾिना वञनि था। हुननि चयो त असां खे 37 ॾींहं थी विया आहिनि, एहतिजाजी बुख हड़ताल ते वेठल आहियूं। हुननि मुतालबो कयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में शहर में मुकमल शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो।